हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। जाम नवाज़ली जे ॻोठ आचर मक्सी में बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे। 10 घर सड़ी रख थी विया आहिनि। बाहि सबब शामिर मक्सी, अली ॾिने, हमज़ो ख़ासकेली, मोहम्मद हसन समेत 10 ॼणनि जा घर सड़ी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु हो त बाहि सबब समूरो सामान सड़ी वियो आहे, वाहर कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं था। जाम नवाज़ली जे ॻोठ आचर मक्सी में बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे। 10 घर सड़ी रख थी विया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया बाहि सबब शामिर मक्सी, अली ॾिने, हमज़ो ख़ासकेली, मोहम्मद हसन समेत 10 ॼणनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु हो त बाहि सबब समूरो सामान सड़ी वियो आहे, वाहर कई वञे। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जाम नवाज़ली जे ॻोठ आचर मक्सी में बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे। सलीम लसकानी खां अपडेट मालूम कंदासीं। सलीम, आगाह कजो, ही जाम नवाज़ली जे ॻोठ में वाक़ियो पेश आयो आहे। जी, जाम नवाज़ अली बेरानी लॻ ॻोठ आचर मंगसी में बाहि लॻण सबब 10 घर सड़ी रख थी विया आहिनि, जंहिंमें 3 ॿकरियूं, 2 गाॾियूं ऐं केतिरे ई कुकड़ सड़ी मरी विया आहिनि। इस बेरानी थाणी हद में आचर मंगसी में अचानक तेज़ हवा सबब बाहि लॻी, जंहिंमें ॻोठाणनि मोहम्मद हसन, दिलू ऐं शेरू मंगसी, अली ॾिनो मंगसी, हमज़ो ख़ान मंगसी समेत 10 घर सड़ी रख थी विया आहिनि, जंहिंमें ज़ेवरात ऐं क़ीमती सामान अनाज सड़ी रख थी वियो आहे। जॾहिं त इतला ॾियण ते बार बावजूद बि फायर ब्रिगेड टाइम ते न पहुची ऐं पीपी अॻवान जेको MNA शादी आता मरी वियो भाउ औरंगज़ेब साहब पहुची उते वाक़िए अंदर ते पहुची ऐं अफ़सरनि सां ॻाल्हि ॿोल करे उन्हनि सां। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।